अल्लाह जे नाले सां जेको वॾो महिरबान ऐं रहम कंदड़ आहे। ऐं वेड़जी सेड़जी सुम्हण वारा रात जो निमाज़ में बीहंदो कर, सवाइ कंहिं थोरे वक़्त जे। रात जो अधु या इन मां कुझु घटि कर या इन में कुझु वधाए ऐं क़ुरान खे ख़ूब ठाहे ठाहे पढ़। असां तो ते ॾाढो ॻरो कलाम नाज़िल करण वारा आहियूं। हक़ीक़त इहा आहे त रात जो उथणु नफ़्स ते ज़ाब्तो रखण लाइ ॾाढो काराइतो आहे ऐं क़ुरान सही तरह पढ़ण लाइ बि ॾाढो मुनासिब आहे। ॾींहं जो त तो लाइ घणा कमकारियूं आहिनि। पंहिंजे रब जो नालो यादि कंदो कर ऐं सभिनी खां पासीरो थी उन जो ई थी वञ। हू ओभर तोड़े ओलह जो रब आहे, उन खां सवाइ ॿियो को बि माबूद कोन्हे। तंहिं करे उन्हीअ खे ई पंहिंजो कारसाज़ बणाए ऐं जेकी ॻाल्हियूं माण्हू कनि था तिन ते सब्र कर ऐं खाउन सुहिणे नमूने में धार थी वञ ऐं उन्हनि कूड़ो सॾींदड़ आसूदनि माण्हुनि सां निबरण जो कमु तूं मूं ते छॾे ॾे ऐं उन्हनि खे थोरे वक़्त लाइ इन ई हालत ते छॾे ॾे। बेशक असां वटि ॾंडा ॿेड़ियूं ऐं भड़कंदड़ बाहि आहे ऐं निड़ीअ में अटकंदो खाधो ऐं दर्दनाक अज़ाब। इहो उन ई ॾींहुं थींदो जॾहिं ज़मीन ऐं जबल धुॾण लॻंदा ऐं जबल ईअं थी वेंदा जो ॼण त वारीअ जा ढेर आहिनि जेके खिंडरी रहिया आहिनि। तव्हां ॾे असां ईअं हिकिड़ो रसूल तव्हां ते शाहिद करे मोकिलियो आहे, जीअं असां फिरौन ॾे हिकिड़ो रसूल मोकिलियो हो। पोइ फिरौन उन रसूल जी ॻाल्हि न मञी त असां खेसि सख़्तीअ सां पकड़ियो। जेकॾहिं तव्हां मञण खां इनकार कंदो त उन्हीअ ॾींहुं कीअं बची वेंदो जेको ॿारनि खे ॿुढो करे छॾींदो ऐं जंहिंजी सख़्तीअ खां आसमान पियो फाटंदो हूंदो। अल्लाह जो वाइदो त पूरो थी रहणो आहे। हीअ हिकिड़ी नसीहत आहे हाणे जंहिंजी दिलि घुरे त पंहिंजे रब ॾांहुं हलण वारी वाट वठे। ऐं नबी, तुंहिंजो रब ॼाणे थो त तूं कॾहिं रात जा ज़रे घटि 2 भाङे 3 हिसा, कॾहिं रात जो अधु ऐं कॾहिं उन जी टिहाई इबादत में बीठो हूंदो आहे ऐं तुंहिंजे साथियुनि मां बि हिकिड़ो टोलो ईअं कंदो आहे। अल्लाह ई रात ऐं ॾींहं जे वक़्तनि जो हिसाब थो रखे। हुनखे मालूम आहे त तव्हां वक़्तनि जो सही हिसाब नथा लॻाए सघो, तंहिं करे हुन तव्हां ते बाझ कई। पोइ जेतिरो क़ुरान सवलाई सां पढ़ी सघो था पढ़ो। हुनखे त मालूम आहे त तव्हां मां के बीमार हूंदा, के वरी अल्लाह जे फज़ल जी ॻोल्हा में सफ़र कनि था ऐं के वरी अल्लाह जी राह में लड़नि था। तंहिं करे जेतिरो क़ुरान सवलाई सां पढ़ी सघो पढ़ंदा करियो ऐं निमाज़ क़ाइमु करियो, ज़कात ॾियो ऐं अल्लाह खे सुहिणो कर्ज़ ॾींदा रहो। जेका बि भलाई तव्हां पंहिंजे लाइ अॻिते उमाणींदो सा अल्लाह वटि मौजूदु ॾिसंदो। उहो ई सभ खां भलो आहे ऐं संदसि अज्र तमामु वॾो आहे। अल्लाह खां बख़्शिश घुरंदा रहो, बेशक अल्लाह ॾाढो बख़्शणहार बाझारो आहे।